WhatsApp जे वेब वर्ज़न में चैट सर्च ऐं प्राइवेसी खे बहितर बनाइण लाइ वेब वर्ज़न में 2 वॾियूं अपडेट्स जारी कयूं वयूं आहिनि, जंहिं में सर्च बाय डेट फीचर जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। हीउ फीचर काफ़ी अरसे खां मोबाइल ऐप ते दस्तियाब हो ऐं हाणे हिन खे वेब वर्ज़न जो हिसो बणायो वियो आहे। जीअं त नाले मां इशारो मिले थो त हिन सां वाहिपेदार तारीख़ जे ज़रिए मख़सूस चैट्स खे सर्च करे सघंदा। अपडेट खां पोइ हाणे जॾहिं को वाहिपेदार चैट सर्च जे ऑप्शन ते क्लिक कंदो त उन जे साम्हूं हिकु नओं कैलेंडर आइकॉन मौजूदु हूंदो। हिन आइकॉन ते क्लिक करण बाद मख़सूस तारीख़ महीने ऐं साल जी चूंड करे चैट्स खे ॻोल्हे सघिजे थो। हीउ नओं फीचर चैट्स जी ॻोल्हा जो अमल वधीक सवलो बणाईंदो ऐं मख़सूस कीवर्ड्स इस्तेमाल करण जी ज़रूरत न रहंदी। हीउ फीचर फ़िलहाल बीटा वर्ज़न में मुतारिफ़ करायो वियो आहे, जॾहिं त सभिनी वाहिपेदारनि लाइ मुतारिफ़ कराइण में कुझु हफ़्ता या महीना लॻी सघनि था। अहिड़ी रीति WhatsApp वेब वर्ज़न इस्तेमाल कंदड़ वाहिपेदारनि जी प्राइवेसी खे बि स्क्रीन लॉक नाले फीचर सां बहितर कयो वियो आहे। जेकॾहिं को वाहिपेदार पासवर्ड सां चैट लॉक करण वारो पासवर्ड विसारे वेहंदो त उनखे WhatsApp इस्तेमाल करण लाइ वेब वर्ज़न मां लॉग आउट थी ॿीहर QR कोड स्कैन करे साइन इन थियणो पवंदो। जेकॾहिं कंप्यूटर खुलियल रहिजी वञे त बि ॻणतीअ जी ॻाल्हि न हूंदी, छो त केर बि संदन ज़ाती चैट्स खे ॾिसी न सघंदो। हीउ ऑप्शन वेब वर्ज़न जी प्राइवेसी सेटिंग्स में मौजूदु आहे ऐं उते वञण ते स्क्रीन लॉक ऑप्शन नज़र ईंदो, जंहिं ज़रिए WhatsApp ताईं रसाई पासवर्ड सां मशरूत थी वेंदी।